الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا فقال رسول الله صلى الله عليه وآله وسلم إنما الأعمال بالنيات أو كما قال رسول الله صلى الله عليه وآله وسلم बयान हलियो पे ईमान जे शोबन जो तो इन में 14 शोबो जेको आहे जेको दिल सां ताल्लुक़ रखे थो उहो इख़लास यानी हर नेक कम बल्कि हर मुबाह कम बि जेकॾहिं माण्हू अल्लाह पाक खे राज़ी करण जे नियत सां कंदो ऐं आख़िरत जे नियत सां कंदो त पोइ उहो अमल भले थोरो बि हुजे उहो क़बूल थींदो ऐं उहो इंसान खे क़बर में हशर में आख़िरत में कमु ईंदो। इन में इहा नियत कजे त हीउ जेको आउं अमल करियां पियो उहो इन मां मूंखे दुनिया जो को फ़ाइदो कोन खपे। मसलन ही जेका आउं नमाज़ पढ़ां थो, तिलावत करियां थो, सदको करियां थो, रोज़ो रखां थो या जेको बि कंहिंसां भलाई करियां थो त उहा उन में मूंखे बदिलो त वठिणो आहे, उन जो उजूरो त मूंखे वठिणो आहे, पर मूंखे दुनिया वारनि खां कोन्हे वठिणो ऐं दुनिया में मूंखे कोन खपे। मूंखे खपे आख़िरत में, क़बर में, हशर में, आख़िरत में। त नियत इंसान करे हर अमल मां आख़िरत जी त पोइ इख़लास आहे ऐं अल्लाह खे राज़ी करण जी। मूंखे अल्लाह पाक खे राज़ी करिणो आहे ऐं हिन अमल जो मूंखे बदिलो आख़िरत में खपे। त इहो ॾिसो जेकर ख़ुदा न ख़ास्ता नियत में जेको आहे सो नियत ग़लति आहे त वॾा जेके आमाल आहिनि उहे बि इंसान जा जेके अल्लाह वटि क़बूल कोन था थियनि। जीअं हदीस में पढ़ी इन में आहे त जेको माण्हू यानी आमाल जे सवाब जो दारो मदार नियतुनि ते इन्नमल आमाल ऐं इन्नमा सवाबुल आमाल बिन्नियात आमाल जे सवाब ऐं बदिले जो दारो मदार जेको आहे उहो नियतुनि ते। नियत सुठी हूंदी, नियत अल्लाह जी रज़ा जे लाइ हूंदी, आख़िरत जे लाइ हूंदी त उन जो बदिलो मिलंदो, न त पोइ कोन मिलंदो, यानी अल्लाह वटि क़बूल कोन थींदो। ऐं इन में अॻियां हली करे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत जो ज़िक्र फरमायो, जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे लाइ हिजरत करे थो त उन जी हिजरत ऐं अल्लाह जे रसूल जे लाइ आहे, माना उनखे उन जो बदिलो मिलंदो। ऐं जेको कंहिं औरत सां निकाह करण जे लाइ या दुनिया जे लाइ करे थो त पोइ जेको थो उन जी हिजरत उन शइ जे लाइ आहे जंहिंजे लाइ उहो करे पियो, माना उहा शइ जेकॾहिं उनखे मिली वई त पोइ आख़िरत में उन जो कुझु कोन्हे। अहिड़े तरीक़े सां क़ुर पाक में अल्लाह ताला फरमायो वमा उमिरू इल्ला लियअबुदुल्लाह मुख़लिसीन लहुद्दीन, इन्हनि खे हुकुम कोन कयो वियो मगर इन ॻाल्हि जो त ए अल्लाह पाक जी इबादत कनि मुख़लिसीन लहुद्दीन, दीन खे उन जे लाइ ख़ालिस कंदे हुनफ़ा। ऐं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जे तरीक़े ते, हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जो तरीक़ो हो त साफ़ हुन जेके बातिल दीन हुआ, ग़लति शयूं हुयूं, उन्हनि खां जंग जो जहिड़ो ऐलान कयो त भई भले टुटे थी त टुटी वञे, ताल्लुकात ख़तमु थियनि था त थी वञनि, ऐं साफ़ चवां थो त तव्हां खां बेज़ार आहियां, ऐं ख़ालिसतन हिकिड़े अल्लाह जो आहियां बसि। माना अल्लाह जो बि हुजे, हेॾां बि ॾिसे होॾां बि ॾिसे, ईअं न, बल्कि ख़ालिस थी करे हिकिड़े अल्लाह जो ख़ालिस थी करे ऐं हक़ दीन जे तरफ़ ख़ालिस थी करे माण्हू पूरी तवज्जो उन ते ॾे त इन जो हुकुम कयो वियो आहे।
अच्छा, इन में इहो बि दाख़िल आहे त इंसान में निफ़ाक़ न हुजे। निफ़ाक़ रिया, ॿिए खे ॾेखारणु, पंहिंजी इबादत ॿिए खे ॾेखारणु, पंहिंजो अमल ॿिए खे ॾेखारण जे लाइ या ॿिए खां तारीफ़ हासिल करण जे लाइ या दुनिया जो ॿियो को गर्ज़ हासिल करण जे लाइ जेकॾहिं को आहे त पोइ उहो शइ अल्लाह वटि क़बूल कोन्हे। ऐं निफ़ाक़ जहिड़े पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त 3 अलामतूं आहिनि। इज़ा वअद अख़लफ़ व इज़ा हदस कज़ब व इज़ा वअद अख़लफ़ व इज़ा तुमिन ख़ान। यानी जेॾी महिल इहो माण्हू ॻाल्हाईंदो त कूड़ ॻाल्हाईंदो। त कूड़ ॻाल्हाइणु जेको आहे उहो मुनाफ़िक़ जी निशानी आहे। अहिड़े तरीक़े सां जेॾी महिल वाइदो कंदो त वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो, ऐं जेॾी महिल हुन वटि अमानत रखाई वेंदी त पोइ हुन में ख़यानत कंदो। ऐं हिकिड़ी हदीस में चए थो त इज़ा ख़सम फाजर, इज़ा ख़सम फजर, यानी जेॾी महिल झेड़ो थींदो हिन सां कंहिं सां नाराज़ थींदो त पोइ गारियूं ॾींदो, गारियुनि ते अची वेंदो, ग़लति ज़बान इस्तेमालु कंदो। अहिड़े तरीक़े सां त इहे शयूं जेके आहिनि इहे सभु क़ाबिले यानी बचण जे लाइक़ आहिनि। इन्हनि सभिनी आदतुनि खां इंसान पंहिंजे पाण खे बचाए। अमानत में ख़यानत, पाण अमानत जो जेको आम तौर ते माण्हुनि जे ज़हननि में अमानत जो जेको यानी मफ़हूम आहे उहो ॾाढो महदूद आहे। माण्हू सिर्फ़ु इहो इन खे अमानत सम्झनि त हिकिड़ो माण्हू असांखे का शइ ॾेई वियो ऐं चई त भई हीअ मुंहिंजी अमानत रखो। सिर्फ़ु इहा शइ अमानत कान्हे, इहा बि आहे अमानत, पर उन खां अलावा बि घणेई शयूं अमानत में आहिनि। को माण्हू असांखे का राज़ जी ॻाल्हि ॿुधाए थो या असां सां महफ़िल में वेहे थो, उन खां अलावा ॿियो को कोन्हे, का ॻाल्हि असांजी करे हेॾां होॾां ॾिसे थो, त माना हू चाहे पियो त ॿिए कंहिंखे इन ॻाल्हि जी ख़बर न पवे। हाणे जेकॾहिं असां ॿिए कंहिंसां इहा ॻाल्हि कई त माना जहिड़ो असां अमानत में ख़यानत कई। अहिड़े तरीक़े सां जेका मुलाज़िमत आहे उहा असां जेकॾहिं मसलन जेका भले सरकारी मुलाज़िम हुजे या प्राइवेट मुलाज़िम हुजे त उन जेको मुआहिदो कयो आहे उन मुआहिदे जे तहत में जेतिरो वक़्तु उनखे ॾियणो आहे उहो वक़्तु ॾे, या अमानत आहे। छो त उहो पघार पूरो पियो खणे, पर जेकॾहिं ईअं कोन थो करे ऐं पघार पूरो थो खणे ऐं वक़्तु कोन थो सही ॾे या वक़्तु बि ॾे थो पर उन में जंहिं तरीक़े सां कमु करणु घुरिजे उहो कमु कोन थो करे, ठलो रुगो वेठो आहे, त पोइ इहे सभु शयूं जेके आहिनि इहे अमानत जे ख़यानत जे ज़ुमरे में अचनि थियूं ऐं इन जे अंदरि इन खां बचणु घुरिजे। छो त इहा मुनाफ़िक़त जी निशानी ॿुधाई वई। कूड़ अॼुकल्ह तमामु आम आहे, कूड़ आम आहे, हर ॻाल्हि में कूड़, हर ॻाल्हि में कूड़ ऐं धोखो ॾियणु। सम्झनि था त जेको माण्हू कूड़ नथो ॻाल्हाए उहो माण्हू दुनियादारी हुनखे अचे ई कान थी ऐं हिनखे ख़बर ई कान्हे हीउ सादो आहे। माना हुनखे यानी मुआशिरो केतिरो ऊंधो थी वियो जो जेका शइ ऐब हुई उहा ख़ूबी बणिजी वई ऐं जेका शइ ख़ूबी हुई उहा ऐब बणिजी वई। माना हिकिड़ो माण्हू चए थो मूंखे कूड़ कोन्हे ॻाल्हाइणो, मूंखे हर ॻाल्हि में सच ॻाल्हाइणो आहे, चवंदा हिनखे ज़माने जी ख़बर कान्हे, माना हीउ घटि आहे, हिनखे हीउ ॾाहो कोन्हे। ऐं जेको माण्हू कूड़ो हुजे, दगाबाज़ हुजे, धोखेबाज़ हुजे त उनखे हर को माण्हू चए थो भई हीउ माण्हू ॾाढो ॾाहो आहे, हीउ माण्हू ॾाढो जेको समझदार आहे। माना तारीफ़ उन माण्हूअ जी बि कई वञे, ऐब क़ाबिल तारीफ़ बणिजी वियो ऐं जेको आहे क़ाबिल मज़म्मत शइ जेका क़ाबिल तारीफ़ बणिजी वई ऐं जेको ख़ूबी जेका हुई उन ते जेको उनखे ऐब पियो सम्झो वञे। सो अल्लाह रब्बुल आलमीन सही सम्झ नसीब फरमाए, सही अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए त ईमान में इहो दाख़िलत इख़लास हुजे ऐं निफ़ाक़ इंसान में न हुजे। अहिड़ी तरीक़े सां या 13हीं निशानी 14हीं निशानी हुई, 15हीं निशानी आहे त इंसान जे अंदरि अल्लाह जो ख़ौफ़ हुजे, अल्लाह जो डपु हुजे ऐं 16हीं निशानी आहे त अल्लाह पाक जी उमीद बि हुजे। हाणे उमीद ऐं ख़ौफ़ ॿई हिक ॿिए जा ज़िद आहिनि त ॿिन्ही सां दिलि भरियल हुजे। मसलन जेकॾहिं असां इहो ॿुधूं, इहो सोचूं त भई अल्लाह पाक क़यामत जे ॾींहुं इहो ऐलान करे त आउं सभिनी खे जन्नत थो ॾियां, पर हिकिड़ो माण्हू महशर जे मैदान में अहिड़ो आहे जंहिंखे आउं जहन्नम में थो छॾियां,
त असांखे पंहिंजनि ॾोहनि पंहिंजनि करतूतनि पंहिंजे ग़लतियुनि खां इहो ख़ौफ़ हुजे त उहो माण्हू उहो आउं न हुजां। वरी ॿिए पासे जेकॾहिं असां इहा हदीस ॿुधूं था त भई हिकिड़ो माण्हू उहो हूंदो जंहिंखे अल्लाह पाक सिर्फ़ु कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे हुनजो सभु गुनाह बख़्शे छॾींदो, त पोइ असांखे उमेद अहिड़ी हुजे जो अल्लाह जी ज़ात मां उमेद आहे, अल्लाह जी रहमत मां उमेद आहे त उहो माण्हू आउं हूंदुसि, मूंखे अल्लाह ताला बख़्शे छॾींदो। अल्लाह जे उमेद बि एतिरी हुजे जो दिलि उमेद सां भरी पई हुजे ऐं ख़ौफ़ बि एतिरो हुजे जो दिलि ख़ौफ़ सां भरी पई हुजे। इहा शइ जेका आहे उहा ईमान। त इहे 16 अलामतूं थियूं। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे नसीब फरमाए ऐं कामिल ईमान नसीब फरमाए। अहिड़े तरीक़े सां जो अल्लाह पाक वटि हाज़िर थियूं त अल्लाह पाक असां खां राज़ी हुजे ऐं उते जी का तकलीफ़ असांखे न, हिते जी तकलीफ़ुनि खां बि असांखे अल्लाह बचाए, मौत जे वक़्त जी तकलीफ़ुनि खां बि अल्लाह असांखे बचाए, क़बर जी तकलीफ़ुनि खां बि बचाए ऐं अॻियां जी तकलीफ़ुनि खां बचाए, अॻियां जूं नेमतूं राहतूं नसीब फरमाए। दुआ करो। आमीन या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन या ज़ल जलाली वल इकराम या ज़ल जलाली वल इकराम या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना फ़इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। आमीन आमीन। सुभान अल्लाह।